अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं जो पंहिंजो अलीहसन चढ़ आहियां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अलीहसन चढ़ फैंस। त दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दो दो ऐं दौलाब जे बारे में। उन खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। ड्रामा सीरियल दो दो जी जेका कहाणी आहे उहा पहुची वई आहे, शेड्यूल निकिरे पियो ऐं अनक़रीब इन जो जेको रिकॉर्डिंग आहे उहा तमामु ज़बरदस्त लोकेशननि ते कई वेंदी। इन जी रिकॉर्डिंग जेका आहे हैदराबाद ऐं उनखां अलावा भेटशाह ते कई वेंदी ऐं तमामु हिकु बहितरीनु ऐं वेरियन जी वस्ती ड्रामो बि तमामु जल्द अची वेंदो ऐं वेरियन जी वस्ती तमामु हिकु बहितरीनु सिंध टीवी जो प्रोजेक्ट आहे। मूं हिन ते रिव्यू बि कयो हुयो ऐं पर हिन वक़्तु हुनजी जेका रिकॉर्डिंग आहे तमामु तेज़ी सां हले पई। तमामु बहितरीनु लोकेशन आहे, तमामु बहितरीनु एक्टर आहिनि, हाजिन प्रेमी जहिड़ा ऐं ॿिया दोस्त बि आहिनि ऐं दो दो में बि तमामु ज़बरदस्त उहे एक्टर आहिनि जेके हिन वक़्तु दौलाब में कमु कनि पिया। इरफान शेख आहे, साईं निसार शाह आहे ऐं असद कुरैशी, अहमद अली शेख बि अवां ॾिठो त कुझु टाइम खां कोन पियो अचे, अवांजो मैसेज अचनि पिया त हीउ कहिड़े ड्रामे में अचे पियो। हाणे अहमद अली शेख जेको आहे हिन दो दो में अचे पियो। मेहरान चैनल जो प्रोजेक्ट आहे, तमामु ज़बरदस्त प्रोजेक्ट आहे ऐं इनशाला हीउ ड्रामो तमामु मक़बूल वेंदो। उन में मां बि आहियां, ॿिया खोड़ सारा एक्टर आहिनि, एक्टराऊं आहिनि जंहिंमें लाइबा बलोच आहे। उनखां अलावा ॿियूं खोड़ सारियूं सीनियर अदाकारूं जेके आहिनि उहे हिन में कमु कनि पियूं ऐं तमामु बहितरीनु लोकेशननि ते हूंदो। ऐं ड्रामा सीरियल दौलाब जी ॻाल्हि कजे त ड्रामा सीरियल दौलाब हिन वक़्तु तमामु ज़बरदस्त मक़बूलियत पियो माणे। हाणे जेका ईंदड़ किस्त आहे उन जे बारे में ॿुधाईंदासीं त होॾऊं तोतल वारनि खे राइस शाहनवाज़ ख़ान अल्टीमेटम ॾेई छॾियो आहे त कीअं बि करे मुराद खे लिटाइणो आहे। हाणे मुराद जेको आहे हू तमामु घणो होशियारु आहे, छो त हुनखे ख़बर आहे त हुन जूं दुश्मनियूं वधियल आहिनि। उन करे हाणे हिननि खे ॾिसी वठे थो, जॾहिं हू उतां निकिरनि था, हुते वञनि था त हीउ हिननि खे ॾिसी वठे थो, बुट हणनि था। हाणे मुराद जेको आहे उहो चौकन्ना थी वियो आहे। हाणे मुराद अली ख़ान खे चवंदो त हाणे जेको बि हिन ॻोठ में अचे उन ते नज़र रखो ऐं उन जी तलाशी वठो जीअं हू हितां जेको आहे ईअं निकिरी न सघनि ऐं को कंहिंखे नुक़सानु न ॾेई सघनि, अहिड़े क़िस्म जो। हाणे हू जेके आहिनि हाणे चौकन्ना थी विया आहिनि ऐं हीअ जेका राइस शाहनवाज़ जी चाल आहे, इहा चाल जेका आहे उनखे नाकाम करे छॾींदा, छो त मुराद हिकु तमामु ज़हीन माण्हू आहे, तमामु ज़बरदस्त ऐं उनजी टीम जेका आहे, उनजा सौट आहिनि, भाइर आहिनि, उहे तमामु ज़बरदस्त क़िस्म जो करैक्टर कनि पिया। अॻिते हुनजा भाउ जेके आहिनि हिकु अधु मरंदा, उहो कहिड़ो मरंदो उहो अॻिते अव्हांखे ख़बर पवंदी। ऐं इहो अव्हांखे ॿुधायां त हिकु भाउ जेके आहिनि हिन जा भाउ मरंदा, हिकु होॾों बि हिकु अधु ककर वारनि ॾों बि मरंदो। इहो अॻिते जे लाइ हिकिड़ो पॉइंट आहे, उहो जेको आहे सस्पेंस आहे अव्हांजे लाइ, कहिड़ो मरंदो, होॾों कहिड़ो मरंदो, होॾों कहिड़ो मरंदो। ऐं दोस्तो सोढल जेको आहे हू वीडियो रिकॉर्ड करे वरिती अथसि, हुनजो वॉइस जेको आहे रिकॉर्ड करे वरितो अथसि कूंज जो। हाणे हू वेंदो उन्हनि खे चवंदो त जेको आहे मां कूंज अव्हांखे ॻोल्हे ॾियां थो, कूंज जी मूंखे ख़बर आहे। राज़नि वारा चवंदा त पहिरें बि अव्हां ते असां भरोसो कयो आहे ऐं उनखां पोइ जेको मुराद आहे असां ते अटैक करे उतां छोकिरी बि अगवा करे वियो आहे ऐं राइस शाहनवाज़ ते हुन तशदुद कयो आहे। अहिड़े क़िस्म जो तूं जेको आहीं एतबार जोॻो नाहीं। ऐं सोढल चवंदो त अव्हां करे बि कुझु नथा सघो, मूं ते एतबार न कंदव त अव्हां पंहिंजी भेण ॻोल्हे न सघंदव। उन जे करे हीअ हिन खे चवंदा तूं हितां निकिरी वञ। हू चवंदो त अव्हां पछतायो था ऐं अव्हां जेको आहे मूं ते एतबार कयो न त अव्हांखे कूंज कॾहिं न मिलंदी। ऐं हीअ जॾहिं उतां दिलि शिकस्त थी ईंदो पोइ हीअ मंसूर ख़ान सां राब्तो कंदो। हाणे हीअ मंसूर ख़ान हुनखे छोकिरी वापसि त कंदो, पर हिते जेको आहे इहो ॾिसण वटां आहे। हीअ अव्हांजे लाइ सस्पेंस छॾियां थो।
ऐं होॾों पुलिस पंहिंजी कार्रवाई शुरू करे ॾिनी आहे। पुलिस मंसूर ख़ान जे माण्हुनि में हथ विधा आहिनि ऐं मंसूर ख़ान जे माण्हुनि खे अगवा करे उन्हनि खे कंहिं ॿी जाइ ते शिफ्ट करे थी ऐं उन ते तशदुद करे थी ऐं मंसूर ख़ान खे प्रेशराइज़ करे थी। हाणे मंसूर ख़ान जो जेको माण्हू आहे उहो पुलिस वटि हाणे पुलिस हुनखे खंबे खणी वेंदी ऐं उन जा जेके ॿिया साथी आहिनि उहे परेशान हूंदा ऐं उन परेशानी में जेको आहे हीअ चवंदा त मंसूर ख़ान सां राब्तो करे हाणे पुलिस खे जेको आहे हिकु साइड ऐं पुलिस जेका आहे उन्हनि माण्हुनि ते वधीक एक्शन खणे थी ऐं इन्हनि जा माण्हू हाणे क़त्ल करण जी कोशिशि कंदी। हिकु तमामु ज़बरदस्त, छो त पुलिस जो ही रिवायत रही आहे। हाणे ज़ंगेजो वारो मसइलो ॾिसो, उन में पुलिस जेका आहे खंबे गुम करे हुन खां पोइ क़त्ल कंदी आहे। हाणे हीउ जेको सॼो सिलसिलो आहे मंसूर ख़ान सां थियण वारो आहे ऐं राइस शाहनवाज़ ख़ान हिन वक़्तु तमामु हिन गुस्से में आहे। हाणे हू ॿिन्हिनि तरफ़नि खां इन्हनि खे ख़तमु करणु चाहे थो, होॾो मुराद वारनि खे, होॾो मंसूर ख़ान वारनि खे। हाणे ॾिसूं था अॻिते जी क़िस्त इहा जे लाइ सस्पेंस आहे, कीअं हू अटैक करे थो। पुलिस जेका आहे मंसूर ख़ान खे कॾहिं गिरफ़्तार करे थी, पुलिस ज़रूरु गिरफ़्तार कंदी ऐं हिन खे फ़िलहाल गुम करे छॾींदी। इन ते पंहिंजे अलीअ संचर ॾड़क ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।